माण्हुनि खे पैसा जी ऑफर ॾीनि था। उन्हनि खे ॿुधायां त तव्हांखे शर्म अचणु घुरिजे, तव्हीं विकामण वारा आहियो। ही आवाम जेका आहे बाशऊर आहे, ही विकामण वारी न आहे। 1985 में केरु विकियो हुयो इहा तव्हांखे ख़बर आहे। 88 में केरु विकियो उहा तव्हांखे ख़बर आहे। 93 में केरु विकियो उहा तव्हांखे ख़बर आहे। 97 में केरु विकियो तव्हांखे ख़बर। 2007 में अरबाब रहीम वटि केरु विकियो तव्हांखे ख़बर आहे। इन ॻाल्हि असांखे ख़बर आहे, असांखे ख़बर आहे त ही हिननि जो लॾो आहे, हिननि जी जेका सियासत आहे उहा हले छा थी। पूरी इलेक्शन जो घंटो उन टीए में मां कढी उन्हनि पाण वटि रखियो आहे, जंहिंमें पंहिंजे ऐं पंहिंजे वाठनि खे पैसा। असां मैदान में आहियूं, असीं मैदान में, हिन सियासी मैदान में आहियूं। असीं इलेक्शन कयूं पिया। इलेक्शन इंशाअल्लाह ताला उन्हनि खे करे ॾेखारींदासीं। ऐं मूं पहिरीं चयो 2022 में तव्हांजी मदद सां इंशाअल्लाह ताला रुलाए रुलाए उन्हनि खे मारींदासीं।